वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा में रण में मिलबो मिठा में रण में मिलबो वठी हर हर जन्म वरबो वठी हर जन्म वरबो मिठा महराण में मिलबो पर्दो विच हटियो ऐं सॼो नज़ारो साम्हूं अची वियो उन हिकिड़े ई जेका निगाह हाणे असांखे पूरो करे छॾियो अॼु वाट वेंदे यार सां ओचितो मुलाक़ात थी लब ॾकिया मुंहिंजा मगर मां कुर्ब जी न बात जॾहिं राति जो बिस्तरे दाख़िल थींदो आहियां त हिकिड़ी मुंहिंजी घरवारी ऐं ॿी उहा मुंहिंजी महबूबा उन ॿिन्ही जा अक्स मूंखे साम्हूं ईंदा ऐं उनखे यादि कंदो आहियां ऐं अॼु इहो तोसां इक़रार थो करियां तो की न की को मिड़े को अण सुई ओखो करूं सिक मंदिर के सैयद चए को बिकड़ो को जंहिंखे को कंदो को सब हीअ इश्क पंथ थो कराए बाबा मोहे भूल गए मोरे सावरिया आवन कह गए अजो ही न आए लीन मोरी खबरिया मोहे भूल गए मेरो सावरिया तू आही आही हर के माण्हूअ मंझि मणिया पर मूंखे अहिड़ा मुड़ुस वणिया जे पंहिंजो पाण भुलाए विया आहिनि ऐं तुंहिंजी जोत जलाए जंहिंसां ऐं पंहिंजी दिलि जा हाल ओरिया जंहिंखे पंहिंजो सम्झ उहा मूंखां धार थी वई कॾहिं भूलनि मिटंदासीं वसन ऐं वसन ॾियारे ॾिसण लाइ अखियूं ओहिरा कयो आणियो आब वसन संधी सिक फिरनि लोक ॾिठे ॾिल हर हर जन्म वरबो वठी हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो मिठा महरान में मिलबो सही यार जैसे मैं फोन करता हूँ क्या बोलता हूँ क्या क्या लोगों मिल गया हाँ यार तुम्हारे कहने से मैं 500 टूटता है या हाँ वठी हर हर जन्म वो सारे या हाँ या मूडी को उड़ी तो क्या क्या ऐसा निर्मल हो सही तो उनके शहीद दो सही पदे हाँ मौजूदा वक्त में तो बहर वज़न जी को नहीं बस ईअं पंहिंजे हिसाब सां हाणे बंदि कमरे वारो कमु थी वियो असुल आहे इहो त असांजो अदब खे अॻिते आणण लाइ सरवाणी करण लाइ या असांजे मुआशिरे जी उहो कमु आहे अदीब अदीब पाण जेकॾहिं बंदि कमरे वारो कमु करणु शुरू करे छॾी सही त पोइ माण्हू लाज़मी आहे हाणे इहो आहे इहे न इस्तिफ़ाल जीनी तोड़े रंग बरमूद पर चीनी जो मत न काशी साबित सजल सचारी यारनि जी यादि यारी वहदत जी विसारी उन तू मिटी रास ये शायरी में आहे इश्क सां वाबस्ता पर उन जो ॿिए कोन तमसीलूं ॾेई अहिड़ी ठाही आहे जेका ॾाढी ॿियो ख़बर भला को नओं ठाहे आया आहियो हा साईं कुझु न कुझु ठाहियो भला ॿुधायो पोइ उते ई कॾहिं शुरू थी हिते असांजो ई सही हो चङी गुलंदे वॾी सवेरी हवा लखी पराग वारो कोई चेहरा धर्म इन्हीं के लोग
जान आदमी बना बची कमाल में करे तो काबिल कमाल रहमो कमाल सूरत में जाए दम जी दम रिए न सूरत कमे ये समझाए सूरत में जाए दम जी दम रिए न सूरत दम में जा लज़त गम जी इहो नुक्तो आहे माना दम में जे गम जी लज़त न आहे सही त पोइ उहा दर्द अजायो सही अहिड़ी ॻाल्हि तासीं ऐं पाण खे शाइर सम्झे सही शाइर बि जेके सुफ़िया सॼी ॿियूं अॻो सुघड़ माण्हू सही पर मूंखे सभ खां वधीक एज़ाज़ इहो हासिलु आहे ऐं सभिनी दोस्तनि जे अॻियां इहो आहे मुंहिंजूं इहे जेके सिटूं हुयूं वठी हर हर चरम मिठा ख़तमु ऊंधा थी वेंदी चिड़े जा ढाल में मिलंदी पंहिंजी जा जंग आ जारी सां थींदी नेठ तो भारी वरी वेज़ा मिड़ी मारी सचे सो हाल में मिलंदी हुजे यूरोप या लबना जिसे मारियो वियो इंसान उन ई माण्हू असांजे अरमान साईं हथ छान में मिलंदी वरी वरदा नमस्कारा वसी पवंदा ऐं पद सारा माण्हू थींदा मोचारा ॿियनि माडाण में मिलंदी साईं खे माण्हुनि लाइ ॾिसो तव्हां ते इहो दर बदर तखल चवंदो इहो मखदूम साहब वटि वियो हुउसि हिते तालिब मोड़ा पढ़ंदो हुउसि सही सकरंद में जी एग्रीकल्चर में फील्ड सही सही तो साईं वटि वियुसि तो साईं जी मुलाक़ात लाइ लिखो सही तो साईं सां मिलियासीं ॿ टे ॿारहं ॿिया हुआ उन सां गॾु तो साईं उन खे रखी हुई परेशान कयो कंदड़ चवंदा आहिनि चंड जी रोशनी सही सही आज मशहूर थी वियो रोशनाई वो जो है रोशनाई जो थिए और ऊपर सां विरंदा शानदार वज़ीर हर हर टियों माण्हू शाइर आहे हर टियों माण्हू शाइर आहे सरकार अताई शाइर जाम बीमारियुनि में ई असां ज़हन भटकियो वञे जे तंदुरुस्त माण्हू जान सलामत हुजे माण्हू ज़हनी तरह फिट हुजे ज़हनी तरह सां सवलो हुजे सही असांजे बीमारियुनि में केॾी महिल कहिड़ो सूर केॾी महिल कहिड़ो सूर स्कूल बि मजबूरीअ में वेंदा आहियूं सही सही घर खां उतां ताईं अचण बि वॾो तकलीफ़ मसालो तकलीफ़ शायदि आहे हिकिड़ो ख़ुशी या तंदुरुस्तीअ जो मामिलो सही तंदुरुस्ती आहे कोन बाक़ी हाणे शायदि किथां थी वई तव्हांजो इहो जेके हुयूं इहे सभु यूनिवर्सिटी वारे यूनिवर्सिटी जे दौर खां अॻु में या यूनिवर्सिटी वारे दौर खां पोइ हुयूं तुंहिंजी गलियुनि में असांजा हवाला तुंहिंजे पटन ते असांजो पचारो ऐं हुन जे हलण में हुई सारंग झिम झिम खिलण में कमीरा जो सुरंदे जुकारो अड़े शहर जाना की तो के संभारू अड़े शहर जाना के तो के संभारू त शायर जो गुज़रियूं हिते 5 बहारूं त शायर जो गुज़रियूं हिते 5 बहारूं अड़े शहर जाना के तो के संभारू अड़े शहर जाना के तो के संभारू